يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله وكونوا مع الصادقين آمنت بالله صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم نحن على ما قال من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين كما قال الله تبارك وتعالى في عظمة شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آل سيدنا مولانا محمد وبارك وسلم صلاة وسلاما عليك يا رسول الله صلاة وسلاما عليك يا حبيب الله सारी रात सुबहान जागी जन याद क्यों सारी रात सुबहान जागी जन याद क्यों उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चे मिटी लधो मान वो कोड़े कन सलाम अचो आतण उन जी वहदहू जे वढिया इल्लल्लाह से ओड़ी वहदहू जे वढिया इल्लल्लाह से ओड़ी हियूं हकीकत गॾियो ऐं तरीक़त तोड़ी मारिफत जी माठ से ॾेसांदर ॾोरीन सुख न सुता कॾहिं ऐं वेही न वोरीन कुलनियूं पोरीन आशिक अब्दुल लतीफ़ ते कुलनियूं पोरीन आशिक अब्दुल लतीफ़ ते वञे छो वणकार हित न ॻोल्हे होत खे वञे छो वणकार हित न ॻोल्हे होत खे लिखियो कीन लतीफ़ चए ॿारो चो ॿे पार थी सती बद संदरो ऐं पिरत पुनू से पार पो नाए नेण निहार त तो में देरो दोस्त जो नाए नेण निहार त तो में देरो दोस्त जो सेव्यो जन सुबहान वीर न विड़ी तन से सेव्यो जन सुबहान वीर न विड़ी तन से तोबा जी तासीर से तरी विया तूफान तोबा जी तासीर से तरी विया तूफान ॾेई तवक्कुल तकियो आर लंघिया आसान पोइ कामिल कश्ती बान विच में गॾनि वार कामिल कश्ती बान विच में गॾनि वार वाजिबुल एहतराम गिरामी कद्र जी वकार उलमा इज़ाम
मोहतरम व मुकर्रम सामीन किराम, जमात सबूरी ऐं पंडाल में वेठल ऐं ॿाहिर बीठल सब मुहिब्बीन औलिया, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे फज़ल करम से असां सभिनी जे अचण खे क़बूल फरमाए ऐं हिन ज़िक्र पाक खे अल्लाह ताला असां सभिनी जे लाइ ॿिन्ही जहाननि जी सआदत मंदी, नेक बख़्ती, नजात ऐं शफ़ाअत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़रियो ऐं सबब बनाए। महफ़िल पाक के जंहिं अज़ीम हस्ती ॾांहुं निस्बत ॾिनी आहे, अल्हम्दुलिल्लाह महफ़िल जी, ज़िक्र जी ऐं असांजे हिन महफ़िल में विहण जी क़बूलियत ऐं मक़बूलियत जे लाइ उहा निस्बत ई काफ़ी आहे। छो त अल्हम्दुलिल्लाह असां वटि सिवाइ निस्बत जे ॿियो रहियो कुझु कोन। अल्लाह ताला इन निस्बत के कायम ऐं दाइम रखे, सलामत रखे। ये निस्बतूं हित बि कम पियो अचनि, क़बर में बि कम ईंदियूं ऐं इंशा अल्लाह हशर में बि कम ईंदियूं। महफ़िल जी निस्बत आहे इमामुल आरिफीन सैयदना व मुर्शिदना रहबर रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह ऐं ॿिया बि असांजा जेके कामिल वली आहिनि, उन्हनि सभिनी जी ज़ात अल्लाह ताला शला असांखे सभिनी जी फैज़ ऐं बरकत से माला माल फरमाए। आऊं अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदो हलां त असीं अवां सभिनी जा थोराइता आहियूं। अल्हम्दुलिल्लाह जो अवां बिल्कुलु अदब से, ताज़ीम से इन महफ़िल पाक में ॿुधण जे लाइ वेठा आहियो। अवां वेठा बि इन इरादे से आहियो, असांखे बि उम्मीद इहा ई आहे त अवां ज़रूरु जेसीं वेठा आहियो तेसीं शौक़ से, ज़ौक़ से ऐं वॾी तवज्जह से असां वारी इन गुफ़्तगू खे समाअत फरमाईंदा। ज़िक्र त कंदासूं, पर उन खां पहिरीं आऊं ई फ़क़ीर पंहिंजे हिसाब से इहा ॻाल्हि मुनासिब पियो सम्झे त आऊं पंहिंजी गुफ़्तगू जो आगाज़ हिकिड़ी सफ़ा नंढड़ी तमहीद से करियां थो ऐं पहिरीं असांखे इन तमहीद खे सम्झण जी कोशिशि करणी आहे। ऐं पूरी कोशिशि कंदुसि त अल्फाज़ बि अहिड़ा ॻाल्हाईंदुसि जेको हर माण्हू सम्झी सघे। बिल्कुलु आसान लफ़्ज़ ऐं अंदाज़ बि इंशा अल्लाह आसान ई रहंदो, पर केतिरो बि आसान हुजे पोइ माण्हू जेकॾहिं सम्झण ई न चाहे त पोइ छा सम्झाईंदा। कुझु त असांखे बि इहो इरादो या उमेद हुअणु घुरिजे त आया आहियूं त शल कुझु न कुझु सम्झी पोइ अची। अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। रिश्ते मजा तो सब समझना हो ना, रिश्तो रिश्तो रिश्तेदारी अगर चाहिए लफ्ज़ असांजी ज़बान जो कोन्हे, पर ॿी ज़बान मजा अची असांजी ज़बान जो थी सब पिया ॻाल्हाइनि। इहो रिश्ते जो लफ़्ज़ मूं एतिरे लाइ वरितो आहे त सभु सम्झी सघनि, वरना आऊं हिते लफ़्ज़ जेकॾहिं सही माना में जेको इस्तेमालु करणु घुरिजे उहो लफ़्ज़ तअल्लुक़ आहे। ऐं मूं ईअं ख़्यालु कयो त शायदि तअल्लुक़ खे सभु सम्झी न सघनि, रिश्ते खे सभु सम्झी सघनि। हिते हिन महफ़िल पाक में नंढा वॾा, आलिम, कारी, हाफ़िज़, अंदर ॿाहिरि जेतिरा बि मौजूद आहिनि, सभिनी जा रिश्तेदार आहिनि। अल्लाह सभिनी खे सलामत रखे। आमीन। सभिनी जी रिश्तेदारी आहे या न? सभिनी जी रिश्तेदारी। ऐं ही जेका असां वारी रिश्तेदारी आऊं जंहिंजी ॻाल्हि पियो करियां,
इन जो हिकिड़ो ॿियो नालो बि आहे, उनखे चइजे खूनी ताल्लुक़। ही खून वारी रिश्तेदारी। असांजा जेतिरा बि सगा रिश्तेदार, असांजा सॼण पंहिंजा, इहो जेकी कुझु लफ़्ज़ इस्तेमालु करियूं, इहा रिश्तेदारी सॼी आहे खून जी। अवां जेतिरा बि रिश्ता आहिनि, नाला वठण जी ज़रूरत कोन्हे। माउ पीउ, भाउ भेण, काको मामू, नानू नानी, ॾाॾो ॾाॾी, जेतिरा बि रिश्ता आहिनि इहे सभु आहिनि खूनी रिश्ता। हाणे इहो जेको खूनी रिश्तो आहे, इन में सभु इंसान शरीक। ईअं त कोन्हे जो सिर्फ़ु जेके कलमूं पढ़नि था उन्हनि वटि इहे रिश्ता आहिनि ऐं ॿियनि क़ौमुनि में कोन्हे। न, सॼी दुनिया में जिथे बि इंसान रहनि था, उन्हनि इंसाननि जे विच में इहो रिश्तो हर जाइ ते मौजूदु आहे या न? भई भले अंग्रेज़ हुजनि, यहूदी हुजनि, मजूसी हुजनि, बेईमान हुजनि, केर बि हुजनि, ईसाई, जेतिरियूं बि क़ौमूं आहिनि, सभिनी में इहो रिश्तो त आहे या न? या उन्हनि में माउ पीउ कोन्हे, या काका मामा नाना नानू, न, सभई रिश्तो, इहो जेतिरा बि इंसान आहिनि उन्हनि में इहो रिश्तो पायो वञे। सभिनी इंसाननि में, पूरी दुनिया में, हफ़्त अक़लीम में, 7 वॾा खंड जेके आहिनि, उन में जिथे जिथे बि माण्हू रहनि था, उते इहो रिश्तो, इहे रिश्तेदारियूं मौजूदु आहिनि। पर जंहिं पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, जंहिंखे ईमान जी दौलत मिली, ऐं जेको आहे मोमिन, ईमान वारो, साहिब ईमान, उन वटि ही हिकिड़ो रिश्तो कोन्हे, 3 रिश्ता ॿिया बि आहिनि। गौर से ॿुधजा, ईमान वारे वटि 3 रिश्ता ॿिया बि आहिनि। हिन खूनी रिश्ते खे छॾे, हिन रिश्ते खां अलावा हिकिड़े ईमान वारे वटि 3 रिश्ता ॿिया बि आहिनि, 3 ताल्लुक़ ॿिया बि आहिनि। उहे आहिनि कहिड़ा? उहे 3 रिश्ता जेके आहिनि, उहे हिन रिश्ते खां मथे आहिनि। उहे 3 रिश्ता जेके आऊं अर्ज़ु पियो करियां, उहे हिन खूनी रिश्ते खां मथे आहिनि। ऐं आहिनि बि वरी दर्जा बदर्जा। हाणे उहे 3 रिश्ता कहिड़ा? उन्हनि 3 रिश्तनि में पहिरियों रिश्तो आहे मुरीद जो पंहिंजे पीर से रिश्तो। हिकिड़े मुरीद जो पंहिंजे पीर से रिश्तो। इन खां मथे जेको रिश्तो आहे, उहो हिकिड़े उम्मती जो पंहिंजे नबी से रिश्तो। उन खां मथे हिकिड़ो रिश्तो आहे जंहिंखे चइजे बंदे जो पंहिंजे ख़ुदा से रिश्तो। बंदे जो पंहिंजे, त हिकिड़े मोमिन जो हिकिड़ो रिश्तो कोन्हे, रिश्ता आहिनि 4। ऐं उन 4 रिश्तनि में अव्वल नंबर, पहिरीं दर्जे में रिश्तो आहे बंदे ऐं ख़ुदा वारो। इहो पहिरीं नंबर ते, यानी मथे मथे, हर रिश्ते खां मथे, हर ताल्लुक़ खां मथे, हर सबंध खां मथे हिकिड़ो रिश्तो जेको सभिनी रिश्तनि खां आला, उहो रिश्तो आहे बंदगी वारो रिश्तो। उहो रिश्तो आहे बंदे ऐं ख़ुदा वारो रिश्तो। असीं बंदा आहियूं या न? बंदा कंहिंजा? चवंदा ख़ुदा जा। बंदा कंहिंजा? ख़ुदा जा। त इहो बंदगी वारो रिश्तो, यानी बान्हे जो पंहिंजे रब से रिश्तो। उन खां पोइ ॿिए नंबर में आहे उम्मती जो पंहिंजे नबी से रिश्तो। असीं पढ़ूं था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह उहो बंदे ख़ुदा वारो रिश्तो। मुहम्मदुर रसूलुल्लाह इहो उम्मती ऐं नबी जो रिश्तो। असीं उम्मत आहियूं या न? अल्हम्दुलिल्लाह, सभु चवंदा बेशक असीं उम्मत। उम्मत कंहिंजी? चवंदा ॿिन्ही जहाननि जे सरदार जी, मुहम्मदुर रसूलुल्लाह जी। इहो ॿिए दर्जे में रिश्तो थियो उम्मत जो पंहिंजे
नबी से उन खां पोइ टे दर्जे में रिश्तो आहे हिकिड़े फ़क़ीर जो, मुरीद जो, मोतक़िद जो, मुहिब जो, पंहिंजे मुर्शिद से रिश्तो। ये टे रिश्ता जेके ऊंचा ऐं आला, उन खां हेठिएं दर्जे में असां वारा ही खूनी रिश्ता आहिनि, ही दुनियावी तालुकात आहिनि, ही काका मामा नाना चाचा चाचू बुआऊं भेनरूं, ही भाउ, ही माउ पीउ, ऐं ही दोस्त, ही अहबाब, ही हुन क़ौम वारो, ही हिन कारोबार वारो, ही दुनियावी जेतिरा बि रिश्ता आहिनि, इहे उन टिनी रिश्तनि खां हेठिएं दर्जे में। ऐं ही रिश्तो जेको आहे दुनियावी रिश्तो, इहो आहे चोथें दर्जे जो। इन खां मथे आहिनि टे दर्जा, इन खां मथे टे दर्जा। हाणे अल्लाह करे इन ॻाल्हि ॾे अवां सभिनी जी तवजह वई हुजे, तवजह वेंदी न तॾहिं आउं सवाल कंदुसि, तॾहिं सवाल कंदुसि, सम्झ मूंखे यकीन तॾहिं ईंदो तव्हां तवजह सां ॿुधो बि पिया, सम्झो बि पिया। ॻाल्हि सम्झण जहिड़ी आहे साईं, वॾी सम्झण जहिड़ी ॻाल्हि आहे। यानी ही जेको चौथे दर्जे वारो असांजो जेको दुनियादारी वारो खूनी रिश्तो आहे, इन रिश्ते जा जेतिरा बि तक़ाज़ा आहिनि, इहो रिश्तो असां खां जेका बि घुर्ज करे थो सम्झण लाइ, छो त तक़ाज़ा सभु कोन सम्झी सघंदा, अहले इल्म सम्झी सघनि था। यानी हर रिश्ते जा तक़ाज़ा आहिनि। ही खूनी रिश्तो, हिन रिश्ते जा जेतिरा बि तक़ाज़ा, हिन असां खां जेकी घुरियो असां सभु ॾिनूं या न, या कोन था ॾियूं। ही असां वारो हिकिड़े ॿिए जी शादी ग़मी में अचणु वञणु, पोइ ईद बरात, ऐं पोइ जेतिरा बि असां वारा दुनियावी मामलात आहिनि, को बीमार थियो त पुछणु वियासीं, ऐं कंहिंखे तकलीफ़ थी त रब तौफ़ीक़ ॾिनी मदद कईसूं। ही अचु वञु रिश्तनि जो पाण में रख रखाव, ॾियणु वठणु, ऐं दिलि में जेकी हुजे पर खिली ॻाल्हाइणु, ऐं उन मां साबित करणु त फ़िक्र मक़ज रिश्ते जो ख़्यालु आहे, रिश्ते जी मूंखे पूरी समझ आए, रिश्ते जा तक़ाज़ा पूरा पियो करियां। ही असीं जेकी कुझु ॾिसूं पसूं पिया, अवां पाण जेकॾहिं गौर कंदा त हर माण्हू कोशिश पियो करे त हिन रिश्ते खे बचाइण जे लाइ, क़ाइमु रखण जे लाइ, भले केतिरी बि तकलीफ़ थिए, महिनत करणी पए, पर रिश्ते खे निभाइणो आहे, सलामत रखणो आहे, इन में कमी न अचे, मतां रिश्तेदार कावड़जी न पए। सब तक़ाज़ा पूरा करियूं पिया न। शादी जो मौक़ो, कम घणेई हुआ, पर तॾहिं बि हमरा चादर खणी पुॼी विया, छो त ख़बर हुई त न वेंदासूं त कावड़बो बि सही, ऐं मथां किथे माण्हुनि जे विच में मयार न ॾे, ऐं असांखे मयारूं थियूं मारीनि। उन मयारुनि खां बचण जे लाइ ग़मी जो मौक़ो हो, लख कम हुआ, पर छॾे 100-200 किलोमीटर मथे बि असीं ख़र्च करे पुॼी वियासीं, हथ खयासीं, ताकी उहो ॾिसे त न रिश्तेदारी जो पास ख़्यालु आहे, ऐं उन ख़्याल खे तक़ाज़े खे पूरो करण जे लाइ सॼण पुॼी आयो। हाणे हू पुॻो त आउं बि पुॼंदुसि, ही बि पुॼंदा। इहो रख रखाव, ॾियणु वठणु, इहो सभु हिन रिश्ते खे बाक़ी रखणु, हिन रस्ते जे सलामती जे लाइ एॾियूं कोशिशूं, काविशूं, एॾा ॾाखिड़ा, ज़रो बि कमज़ोरी न अचे। पियो न वञी सघे त पुट खे मोकिलंदो, पोइ पुट न पुॼी सघे त भाइटी जेके भाणजे खे, पर उते नालो सर बि ॻणाइणो आहे, छो त रिश्ते खे बाक़ी रखणो आहे। ईअं थिए थो या न? थिए पियो न। हाणे ही हो असां वारो रिश्तो जेको सॼी दुनिया जो आहे। हाणे हितां था मथे हलूं ताकि ॻाल्हि आसानी सां सम्झ में अचे। हिन खां मथे असांजो रिश्तो आहे पंहिंजे मुर्शिद से। हर मुरीद जो रिश्तो आहे पंहिंजे, आहे या न? अच्छा आहे त पोइ हाणे इन रिश्ते जो बि तक़ाज़ो आहे या न? इहो रिश्तो बि असां खां कुझु घुरे थो या न?
या बिल्कुलु सिर्फ़ु नाले जो आहे, बसि असीं नालो वठूं ऐं रिश्तो क़ाइमु थी वियो, ॿियो असांखे कुझु बि करण जी ज़रूरत न आहे। चवंदा न न साईं ईअं कोन्हे, हिन हेठिए रिश्ते खां त ही आला ऐं ऊचो रिश्तो आहे, हिन रिश्ते जी त शान अजीब ऐं ग़रीब आहे, ही उहो रिश्तो आहे त असीं हेठिए रिश्ते में सिर्फ़ु माल था ॾियूं। पीर वारो रिश्तो अहिड़ो, जेकॾहिं रोज़े धणी रहबर जहिड़ो मुर्शिद सर घुरे त सर बि घोरे ॾेई छॾूं। मुर्शिद ऐं मुरीद वारो रिश्तो इन जा तक़ाज़ा आहिनि या न आहिनि? न तक़ाज़ा माना इहो रिश्तो बि असां खां कुझु घुरे थो या न घुरे थो। रिश्तो त घुरे थो, पर जेकी घुरियाई सो असां ॾिनूं हुजे त अवां हीअं सीने ते हथ हणी चओ ॾिनूं, ऐं जेकॾहिं चवंदा त पोइ फासी पवंदा। अवां चओ था ऐं साम्हूं जेके वेठा सॼण तन खे थो पुछां, उन्हनि खे पुछां थो त मुरीद आहियूं, बेशक आहियूं। को कादरी सिलसिले में, को नक्शबंदी में, को सोहरवर्दी में, को चिश्ती में निस्बत आहे। मुरीद आहियूं, मुर्शिद बि वॾा कामिल, सुभान अल्लाह। मुर्शिदनि जहिड़ो त दुनिया में न थियो न थींदो, अहिड़ा कामिल मुर्शिद, रहबर रोज़े धणी जहिड़ा मुर्शिद, हज़रत बहाउल हक़ वद्दीन ज़करिया मुल्तानी जहिड़ा मुर्शिद, मखदूम सरवर नूह जहिड़ा मुर्शिद, अहिड़ा कामिल मुर्शिद, असीं उन्हनि जा मुरीद। त पोइ इन रिश्ते बि असां खां कुझु घुरियो या न घुरियो, असां उहो रिश्तो निभाइण जे लाइ उहे घुरिजूं, उहे तलबूं पूरियूं कयूं या न? जेकॾहिं कयूं हुजनि त लख लख मुबारक, ऐं जेकॾहिं न कयूं हुजनि त थले दावे से कुझु कोन थींदो। रिश्तो सलामत रखण जे लाइ उन घुर्ज खे पूरो करणु ज़रूरी आहे। हाणे उहो रिश्तो असां खां घुरे थो त नमाज़ पढ़, यानी पीरी मुरीदी वारो रिश्तो जेको आहे, उन रिश्ते जी पहिरीं घुर्ज आहे त जॾहिं हथ में हथ ॾिनो अथई, मुंहिंजो थियण जो दावो थो करे, त पोइ हाणे इनखे निभाइण जे लाइ नमाज़ पढ़णी पवंदी, ज़िक्र करणो पवंदो। कंदे त छा थींदो? रहमतूं, बरकतूं, फज़ल, कमाल, पोइ वरी जन्नतूं सभु मिलंदियूं। इहे तक़ाज़ा पूरा कंदे त दुनियादारी वारा रिश्ता, उन्हनि जा तक़ाज़ा पूरा कंदे त माण्हू राज़ी थींदो, पर मुर्शिद जेकी घुरियो सो कंदे त रसूल बि राज़ी, रब बि राज़ी। माण्हुनि खे राज़ी करण लाइ सभु पिया करियूं, अल्लाह अल्लाह जे हबीब खे राज़ी करण लाइ मुर्शिद जेकी चयो उन मथे को बि ध्यानु कोन्हे। आहे को ध्यानु? मुर्शिद रहबर रोज़े धणी विया पे, फ़क़ीर हिकिड़े विचां दावत ॾिनी, चई सावत दावत क़बूल करियो। अहिड़ा अवां मलफूज़ात पढ़ंदा हूंदा, ॿुधंदा हूंदा, सभिनी ॿुधो हूंदो। यानी मुर्शिद मुरब्बी इमामुल आरिफीन मोहम्मद राशिद रोज़े धणी खे फ़क़ीर ॾिनी दावत, उहे दावत खे रद्द कोन कंदा हुआ, पर जंहिं फ़क़ीर दावत ॾिनी उनखे पाण चवराए मोकिलियाऊं त फ़क़ीर खे चओ मूंखे इहे समाचार मिलिया आहिनि त तो ज़िक्र छॾियो आहे। पाण फरमायूं न फ़क़ीर खे वञी चओ दावत त ॾे थो, पर आऊं दावत उन जी थो वठां जेको मुंहिंजो ॾिनल ज़िक्र सुबुह बि पढ़े शाम बि पढ़े, ऐं मूंखे समाचार मिलिया आहिनि त तो ज़िक्र छॾियो, तो ज़िक्र छॾियो त रिश्तो बि ख़तमु। हाणे तुंहिंजो ऐं मुंहिंजो को बि रिश्तो बाक़ी कोन रहियो। रिश्तो रखणो आहे त नमाज़ पढ़णी पवंदी, ज़िक्र करणो पवंदो। ॻाल्हि ॾुखी लॻे जो माफ़ कजां, ऐं जेकॾहिं भली लॻे त अल्लाह खिलंदा रखे, जीअं हींअर पिया खिलो। मुर्शिद आहे छाजे लाइ? मुर्शिद आहे एतिरे लाइ, ऐं को बि मुर्शिद अहिड़ो कोन्हे जेको दीन जी दावत न ॾे। मुर्शिदनि जो कम ई आहे दीन मथे
पंहिंजे मुरीद खे मुस्तहकम मज़बूत करे। जेकॾहिं बेनमाज़ी आहे त मुर्शिद नमाज़ी ठाहे थो, रोज़ा नथो रखे त मुर्शिद रोज़ा रखण जी उनखे अहिड़ी त तलक़ीन करे जो हिकिड़ो बि रोज़ो पोइ नथो छॾे। रमज़ान अचे पियो, अचे पियो न। जी जी। हिकिड़े हमरा मूंखे हींअर 2-3 ॾींहं पहिरीं चई त रमज़ान अचे पियो, ॾींहं रहिया सिर्फ़ु 20। मूं चयो 20 रहिया उन लाइ जेके रखंदा, जेके नथा रखनि उन लाइ अञा 20 थियो, 20 महीना बि कोन। ये संभालंदा उहे जिन खे रखणो ई कोन्हे। उन्हनि खे अहिड़ा बि मौजूद आहिनि जिन खे ख़बर ई कोन्हे त को रमज़ान आयो या न आयो। उहो ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं ॻाल्हि थींदी ईद जी। हमरा तॾहिं सभिनी खां पहिरीं ना कपिड़ा पाए सफ़ में अॻिते बीठो। ख़ैर, हाणे ही रिश्तो जेको आहे न, यानी मुरीद ऐं पीर जो, इन जो तक़ाज़ो आहे त मुर्शिद जेकी चए सो कजे। आहे या न? इन खां मथे रिश्तो आहे कंहिंजो उम्मती ऐं नबी जो। हाणे उम्मती ऐं नबी वारो रिश्तो, अल्लाहु अकबर, केॾो अज़ीम रिश्तो, केॾो ज़बरदस्त रिश्तो। ऐं इन रिश्ते खे सम्झाइण जे लाइ अल्लाह जे हबीब असांखे मुर्शिद ॾिना। ही जेको विच में पीरी मुरीदी, मुरीद मुर्शिद, इन जो मतिलबु इहो थिए थो त मुर्शिद जो कमु कारोबार सेखारणु कोन्हे, हुकूमत करणु सेखारणु कोन्हे, दुनिया जा गुर सेखारणु, इहो मुर्शिद जो कमु कोन्हे। मुर्शिद जो कमु इहो ई आहे त उन मुरीद खे इहो तरीक़ो ॾसे जेको उनखे पंहिंजे नबी ऐं पंहिंजे रसूल जो वफ़ादार बनाए छॾे। इहो कमु विच में मुर्शिद जो आहे। असीं उम्मती आहियूं ॿिन्ही जहाननि जे सरदार जा, पर ॿिन्ही जहाननि जे सरदार जी इताअत ऐं फरमान बरदारी कीअं करियूं, इहो असांखे सेखारण जे लाइ उन ई अल्लाह जे नबी असांखे अहिड़ा मुर्शिद अता फरमाया जन अची सुन्नतूं सेखारियूं या न, फर्ज़ सेखारिया, इल्म जी दौलत ॾिनी ऐं जन अची इताअत फरमान बरदारी जो पंहिंजे मुरीदनि में जज़्बो पैदा कयो। उन्हनि जी पाक ज़िंदगी ॾिसो, उन्हनि ॿियो को बि कमु कोन कयो। उन्हनि सॼी ज़िंदगी सिर्फ़ ऐं सिर्फ़ दीने मुहम्मदी जी ख़िदमत कई। सॼी उमिरि दीने पाक जी ख़िदमत कई। ईअं न त सिर्फ़ ज़बान से न, बल्कि उन्हनि ज़बान से सम्झाए ऐं पोइ पाण उन मथे अमल करे किरदार से बि दुनिया खे ॾसियऊं त हीअं हुकुम ॿिन्ही जहाननि जे सरदार जो हुकुम हीअं आहे ऐं उन हुकुम ते अमल हीअं कजे, उन हुकुम ते अमल हीअं कजे। का बि सुन्नत कोन छॾी अथई, का बि। मोहम्मद राशिद रोज़े धणी जी महफ़िल, सुभान अल्लाह, मलफूज़ात शरीफ में अचे थो त पाण फ़क़ीरनि से गॾु कंहिं सफ़र ते विया पे। वाट हुई न, वाट, उन वाट जे बिल्कुलु विच ते हिकिड़ो वॾो वणु, एॾो ज़बरदस्त वणु हो जो उतां वाट जेका आहे उहा 2 हिसनि में तक़सीम थी वई। यानी वण ताईं सभु पिया ईंदा हुआ, पोइ अचण वारा को वण जे हिन पासे को हिन पासे हीअं घुमी वरी अॻियां वञी उहा साॻी वाट अॻिते सिधी वेंदी हुई। पर उन वण से वाटूं ॿ थियूं, वण से। मोहम्मद राशिद रोज़े धणी पिया अचनि, अॻियां आयो उहो वणु। तॾहिं फ़क़ीरनि छा ॾिठो, चऊं वणु अची वियो त के फ़क़ीर हितां हीअं, ऐं मुर्शिद रहबर रोज़े धणी चंद फ़क़ीरनि से गॾु हितां हीअं, हुतां ही आया, हितां ही आया, उहो वण जे हिन पासे आया। तॾहिं रोज़े धणी रहबर चयो अस्सलाम अलैकुम। छा चयऊं? तॾहिं फ़क़ीर ने अर्ज़ु कयो, साईं गॾु त पिया आयासीं, अञा हींअर हिते वण जो फ़ासिलो केतिरो, हुतां जुदा थिया हुआसीं, हिते अची मिलिया आहियूं, एतिरे में सलाम पिया करियो। तॾहिं पाण इरशाद फरमायो, मूं ॿुधो आहे त हिकिड़े मौक़े मथे ॿिन्ही जहाननि जे सरदार ऐं सहाबा से बि अहिड़ो वाक़ियो पेश आयो हो। ऐं ईअं महबूब हिकिड़े वण जे हिन पासे फिरी ऐं हुन सहाबनि ताईं पहुता त उते महबूबनि ॿिन्ही जहाननि जे सरदार बि सहाबा खे सलाम कयो हो। अॼु
मूं ॾिठो मौक़ो मिलियो आहे महबूब जी इन सुन्नत मथे बि अमल करे छॾा। नारे तकबीर, नारे रिसालत, फैज़ाने औलिया किराम। इहो केरु सभु चवंदा असांजो मुर्शिद, केरु असांजे मुर्शिद हिन हाल में बि हिकिड़ी सुन्नत खे कोन छॾियो। असां वरी पुछां असां तॾहिं थी सघे थो के चवनि असां सभु सुन्नतूं पारे छॾियूं, चवण में हर्ज कोन्हे, पर सभु कोन चवंदा छो त फासंदा। छो त के सुन्नतूं अहिड़ियूं आहिनि जो बिल्कुलु पधरियूं, सभु को ॾिसी सम्झे त ही सुन्नत, ही सभिनी खे ख़बर त ही सुन्नत। हाणे कीअं चवनि था असां भई जेके सुन्नतूं जे थियण जूं पीअण जूं थियण जूं विहण जूं कपिड़ा लाहिण जूं कपिड़ा फेरण जूं, हाणे इहे सभु को त पुठियां कोन पियो फिरे त ही मुरीद इन सुन्नतुनि मथे अमल करे थो या नथो करे। पर के सुन्नतूं बिल्कुलु जग ज़ाहिर, उन में लिबास वारी सुन्नत, चहिरे वारी सुन्नत, ही मुबारक मथे वारी सुन्नत, इहे त बिल्कुलु जग ज़ाहिर। केरु चई सघंदो त महबूबनि मुर्शिदनि नबी सगोरे जी हर सुन्नत ते अमल कयो, असीं बि पिया करियूं। ऐं जेकॾहिं ईअं चवंदा त पुछण वारो चवंदो मौत न्यार, पोइ दावो कर त अमल थो करे, मथो गाढ़ो अथई, ॾाढ़ी सफ़ा साफ़ अथई ऐं लिबास यहूदियुनि वारो, ऐं अञा बि पियो दावा करे त मुर्शिद सुन्नत ते अमल कयो हो, मुरीद बि पियो करे। न साईं, ईअं कोन हलंदो, तक़ाज़ा पूरा करना पवंदा, तक़ाज़ा पूरा। ऐं जॾहिं पूरा कंदा त कसम रब जी मुर्शिद मुरीद खां परे कोन्हे, मुर्शिद मुरीद खां परे कोन्हे। ही टई जेके मूं रिश्ता दसिया उन्हनि जो जेकॾहिं बुनियादी मामिलो ॾिसूं त इहे टई रिश्ता हिकिड़े रिश्ते में बदिलजी वञनि था। अल्लाह जो बंदे वारो रिश्तो, बंदे उम्मती रसूल वारो रिश्तो, मुरीद ऐं पीर वारो रिश्तो, इहे टई ताल्लुक रिश्ता मथे वञी गॾिजी ऐं हिकिड़ो थी वञनि था। कसम रब जी, जंहिं मुर्शिद खे राज़ी कयो उन खां मुस्तफ़ा राज़ी, जंहिं मुस्तफ़ा खे राज़ी कयो उन खां रब राज़ी, ऐं जंहिंखां रब राज़ी उन लाइ अठई जन्नतूं। यानी असां वारो रिश्तो सॼो हिकिड़े पासे, ऐं ही टे रिश्ता गॾिजी हिकिड़े पासे, ही टे रिश्ता गॾिजी हिकिड़े पासे। अवां खां जेकॾहिं बिल्कुलु हल्के अंदाज़ में पुछंदो हलां भई, ऐं पुछां एतिरे लाइ थो त मुंहिंजो अवां सभिनी में हुस्न ज़न आहे, भलो गुमान आहे, ऐं ईअं पियो सम्झां त अवां सफ़ा अहिड़ा कोन आहियो जो ख़बर न हुजे, कुझु न कुझु अवां सभिनी खे थोरी घणी ख़बर ज़रूरु हूंदी, ज़रूरु हूंदी। हाणे सुवालु वरी थो पुछां, माफ़ु कजां, ही खूनी रिश्तो असां वारो दुनियावी रिश्तो, मिट माइट मिटी माइटी, इहो जेको रिश्तो हिकिड़े पासे इहो, ऐं ॿिए पासे मुरीद मुर्शिद उम्मती नबी ऐं बंदो ख़ुदा, इहे टे रिश्ता गॾिजी हिकिड़ो थियो। अव्हां खे आउं पुछां, इहो थो हथ ॿधी थो पुछां, अव्हां खे मञा हर को जवाबु ॾेई सघे थो त मूंखे ॿुधायो, ज़रा गौर करे ॿुधायो, महिरबानी से ॿुधायो त हिते हमेशह रहणो कोन आहे, हितां सफ़र करे वेंदासूं क़बर में, जॾहिं क़बर में वियासूं तॾहिं मिटी माइटी वारो रिश्तो कम ईंदो, या पीर मुरीद वारो, उम्मती ऐं नबी वारो, या बंदे ऐं ख़ुदा वारो? न कोन सम्झंदा, मुंझी पिया। दुनिया जा रिश्ता सभु हिते कमु अचनि था, क़बर में इहे कोन ईंदा। मलाइक सगोरा ईंदा, उते को ईअं कई चई कोन छुटंदो त फलाणो मुंहिंजो मामू सरपंच हो। न न, उते ईअं कोन चवंदा त काको एमएल हो, एपी हो, ऐं उते ईअं बि कोन चई सघंदा त बादशाह जो पुटु आहियां, मुंहिंजो पीउ वॾो बादशाह शहनशाह हो। न न, उते ईअं कोन चवंदा, इहे रिश्ता ख़तम थी वेंदा। हा, उते चई सघे थो त महबूबे सुभानी पीराने पीर जो मुरीद।
उते ईअं चई सघे थो त मोहम्मद राशिद रोज़े धणी जो मुरीद आहियां। उते ईअं चई सघे थो त हज़रत बहाउल हक़ ज़करिया मुल्तानी शेखुल इस्लाम जो मुरीद आहियां। हिनी रिश्तनि मज़ा को बि रिश्तो कमु कोन ईंदो न। ऐं मलफूज़ात शरीफ़ वारी ॻाल्हि हमेशह ॿुधंदा अचो त अची वई आहे त अर्ज़ु कंदो हलां। साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी जुमो पढ़ाए ऐं जुमो पूरो करे जमात सगोरी कंहिंजी मजाल जो दुआ खां पहिरीं निकिरी सघे, छो त उन्हनि खे बि दुआ जी ज़रूरत हुई ऐं उन्हनि कामिल उहे जेके मुरीद हुआ तन खे यकीन हो त ही दुआ असांखे इलाही किथ किथ कमु ईंदी, बेशक अचण वारी हुई। अॼु त वेचारा इमाम वञो रहनि हिकिड़ा ॿ चारि आया उहे बि हलिया विया। हाणे इमाम साहिबु पियो निहारे त दुआ त करियां पर आमीन चवण वारो को आहे कोन, तॾहिं उहो हरे हरे वीचारो कुझु पढ़े या न पढ़े मुंहं ते हथु फेरे। हाणे जे उन ॿी चई खे थो सम्झाए त उहे था वञनि, तॾहिं उन फ़क़ीर चवण ई बीठो चई ॿ चारि अचनि पिया, इन्हनि खे चुंज कावड़बा जेकॾहिं छॾे विया त सफ़ा रहंदुसि हिकिड़ो, न को इकामत वारो न को जमात वारो। पर हू दौर अहिड़ो सुभान अल्लाह ईमान वारनि जो दौर, सचनि जो दौर। मोहम्मद राशिद रोज़े धणी जुमे जी नमाज़ पढ़ाए रखी कुर्सी, चई अबा वेठा रहो नसीहत थो करियां। कंहिंजी मजाल जो उतां चुरी सघे, उन्हनि खे त घुर्ज इहा हुई त चलो उन ज़बान मञा उहे पाक कलमा निकिरनि जेके सिधा दिलि ते असरु कनि। त जेका ॻाल्हि दिलि मञा निकिरे थी नी उहा दिलि ते असरु करे थी। ख़ाली ज़बान वारी असां वारियूं ॻाल्हियूं सभु ज़बानी आहिनि। असीं जेके ॻाल्हियूं करियूं पिया न इहा आहिनि सिर्फ़ु ज़बानी ॻाल्हि हीअं ईंदी ऐं अवाम जे मथे मथां हमरा बीठा आहिनि उन्हनि खां बि हीअं मथे थी निकिरी वेंदी। सामा जेके बीठा आहिनि उहे बि ईअं कोन चई सघंदा त असां मोल साहिब वारी ॻाल्हि खे हिते रोके छॾी आहे। न ॻाल्हि अहिड़ी आहे जो अव्हां जे मथनि खां मथे हीअं हली वेंदी ऐं उथियासीं तॾहिं जहिड़ा अॻे हिते सुभान अल्लाह। मुर्शिदनि जो असांजे बुज़ुर्गनि जो कर्म आहे त अल्लाह पाक महफ़िल खे ख़ुशि करे छॾे। सुभान अल्लाह। नंढा वॾा सभु पिया खिलनि, तॾहिं त असीं चवंदासीं अल्लाह सभिनी खे खिलंदा रखे, अल्लाह सभिनी खे खिलंदा रखे। ग़म खां ॾुख खां परेशानी खां हर तरह जी मुसीबत खां अल्लाह पाक असांजे मुर्शिदनि जे सदके में असां सभिनी खे मामून ऐं महफ़ूज़ रखे। पाण फरमायूं नसीहत थो करियां, उन नसीहत में पाण फरमायूं त मुंहिंजा मुरीद मूं तोखे जेकी चयो सो कजि, मूं तोखे जेकी चयो सो कजि, ऐं ईअं जेकॾहिं तूं कंदे त पोइ फिक्र न कजि, मरण जे वक़्तु कलमो पढ़ण ज़िमेदारी मुंहिंजी आहे। ऐं मरण जे वक़्तु जे कलमो पढ़ियो ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो दख़ल जन्नत। ही उहा पाक ज़बान आहे जंहिं ज़बान वञा जेकी निकितो सभु वही इलाही, सभु वही इलाही। महबूबनि जी ज़बान वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयु यूहा। उन ज़बान से महबूबनि फरमायो मन कान आखिर कलामिही ला इलाहा इल्लल्लाह। मरण वक़्तु कलमो नसीब थियो, जंहिंजो ख़ात्मो बिल ख़ैर थियो, लॾाणो कलमे से थियो, महबूबनि फरमायो उन ई वक़्तु जन्नत में दाख़िल थी वियो। हाणे उनखे जन्नत में वञण खां का बि शइ रोके कोन सघंदी। पर ॾाढो ॾुखियो कमु आहे साईं, ॿुधूं हमेशह पिया, पर के हज़ारे में ख़ुशि नसीब अहिड़ा हुजनि था जिन खे कलमो नसीब थिए, बाक़ी सफ़ा ईअं पिया वञनि। अल्लाह रहम करे इन ॻाल्हि मथे घणी बहस कोन कबी। सजण कवड़जी पवंदा ऐं पोइ कावड़ वधी त पोइ मामिलो मुश्किल थी पवंदो। पर हक़ीक़त में साईं अल्लाह वारनि पंहिंजी सॼी उमिरि सिर्फ़ु हिकिड़ी दुआ घुरी हुई, कुझु रहे या न रहे, पर ये दुआ है अमीर कि नजा के वक्त सलामत मेरा ईमान रहे।
उन्हनि भी का दुआ कोन घुरी काबे शरीफ में विया ख़िलाफ़ झले ऐं उते जेतिरो भी क़बूलियत जूं जायूं आहिनि हर जाइ ते हथ खणी चऊं या रब जिस्म में जब तक जान रहे तुझ पे सदके तेरे महबूब पे कुर्बान रहे कुछ रहे या न रहे पर ये दुआ है अमीर कि नज़ा के वक्त सलामत मेरा ईमान रहे इहा दुआ छाजे लाइ घुरियाऊं छो त उन्हनि खे यकीन हो त दारो मदार सॼो इन ई कलमे मथे आहे ऐं इहो कलमो नसीब थियो त सम्झो कामयाब वियो ऐं कलमो नसीब न थियो त पोइ बिल्कुलु नाकाम वियो कुझु कोन ईंदो सॼो मदार इन कलमे मथे आहे तॾहिं अलाह जा महबूब बाना सॼी उमिरि इन ई कोशिश में रहनि था नमाज़ूं एतिरे लाइ पढ़नि था त कलमो नसीब थिए रमज़ान जा सभु रोज़ा एतिरे लाइ रखनि था त कलमो नसीब थिए दुरूद पिया पढ़नि त मौला कलमो नसीब थिए सदका ख़ैरात पिया कनि त मौला कलमो नसीब थिए बुराई खां पिया बचनि सिर्फ़ इन ई लाइ त मौला कलमो नसीब थिए सुभान अल्लाह सुभान अल्लाह असांखे इन ॻाल्हि जी परवाह ई कोन्हे हिते त बसि हिकिड़ी ॻाल्हि आहे पैसो नसीब थिए ऐं जेकॾहिं थियो त बि रहंदो हिते हा रहंदो हिते जे कलमो नसीब थियो त क़बर में बि गॾु हशर में बि सुभान अल्लाह कलमो ॿियो कुझु कोन्हे कलमो मुस्तफ़ा जो नूर आहे क़बर में गॾु हूंदो त क़बर नूरानी हशर में गॾु त हशर बि नूरानी इहो कलमो जेको आहे न कलमो तॾहिं त महबूब फरमायो त शाह साहब अचो मूंखे फ़िक्र ई कोन्हे चऊं फ़िक्र छाजे लाइ कोन्हे चई माणिक मिट संदो में आऊं फ़िक्र करियां छाजे लाइ मुंहिंजो मिट माणिक मुस्तफ़ा है माणिक मिट संदो में ऊंधाई में सोझरो हशर वेल हिसाब में छॾे न वेंदो में और सारो सॾ कंदो में कोयारो केच सुभान अल्लाह सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत फैज़ान औलिया इज़ाम नारे विलायत नारे गौसिया सुभान अल्लाह क्या बात है वाह वाह यानी जन हुजूर वारे रिश्ते के एतिरी अहमियत ॾिनी जो सभु रिश्ता छॾे चओ मुंहिंजो त मिट मुस्तफ़ा आहे ऐं उहो माणिक मुंहिंजो मिट आहे जेको हिन जग में बि मुंहिंजी मदद पियो करे ऐं माणिक मिट संदो में ऊंधाई में सोजरो इन क़बर में जिते ऊंधाई हूंदी उते मां पीउ ॾाॾा अब्बा ही दुनियावी रिश्तेदार अची सोजरो कोन कंदा जंहिंजो ताल्लुक जंहिंजो रिश्तो जंहिंजी निस्बत जंहिंजी वफ़ा ऐं जंहिंजी पूरी पूरी वफ़ा ॿिन्ही जहाननि जे सरदार से हूंदी उहो रब जो महबूब क़बर में अची क़बर खे रोशन मुनवर करे छॾींदो उते ऊंधायूं सोजरे में बदिलजी वेंदो ऐं क़बर मज़ा जॾहिं उथियंदो न तॾहिं शाह साहब चओ माणिक मिट संदो में ऊंधाई में सोजरो हशर वेल हिसाब में हशर वेल हिसाब में मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा छॾे न वेंदो में सभु छॾे वेंदा साईं सभु हता कि सभु नबी बि चवंदा इज़हबू इला ग़ैरी नफ़्सी नफ़्सी नबीअनि वटि वेंदा सभु पर सभु नबी चवंदा इज़हबू इला ग़ैरी नफ़्सी नफ़्सी पिया कंदा पर महबूब मुस्तफ़ा रहमतुल लिल आलमीन सर सजदे में रखी गुनाहगारनि खे चवंदो अचो मूं ॾे ऐं अहां ई अव्हां जी सिफारिश लाइ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हशर वेल हिसाब में छॾे न वेंदो में सारियो सॾ कंदो में सारियो कोयारो केच धणी इन महबूब हिकिड़े हिकिड़े खे सारे सारे सॾ कंदा फलाणो किथे फलाणो किथे फलाणो ही सारे सॾ कंदा कंहिंखे जन हिते सारे सलाम कया जन हित विसारे छॾियो उम्मीद कीअं था कनि त महबूब उते सारींदा सारींदा बि तन खे जन हिन जग में हर हर लम्हा ॿिन्ही जहाननि जे सरदार खे सारे सॾ करे ऐं महबूबनि जी ग़ुलामी जो हक़ अदा कयो ख़ैर मूं ॻाल्हि पे कई त मोहम्मद राशिद रोज़े धणी इमाम आरिफीन रखी कुर्सी ऐं चऊं जेको मुंहिंजी ॻाल्हि मञंदो मुंहिंजे लफ़्ज़ ते गौर कजा ताकि बाद में मूं मथे को एतिराज़ न करे सघे
छो त माण्हू अॼु एतिराज़ लाइ बसि हीअं तयारु थिया वेठा आहिनि वरी मुंहुं जहिड़ो कमज़ोर को हुजे त उन ते त हमले लाइ वरी 8-10 भेड़ा हिन हीअं चयो हूअं चयो माण्हू अॻे ई पढ़नि कोन मथां ही अहिड़ियूं मुबारकूं सुणाइनि जेके पढ़नि से बि छॾियो ॾिनी अहिड़ियूं कई ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं पर आउं जुमिलो जेको ॻाल्हाईंदुसि अहिड़ो हूंदो जो इनशा अल्लाह एतिराज़ जी का बि गुंजाइश रहंदी कोन्हे यानी इमामुल आरिफीन मुर्शिद रहबर रोज़े धणी फरमायो जंहिं मुंहिंजो हुकुम मञियो मञियो फरमायो उनखे आउं इहा गारंटी थो ॾियां तो कलमू पढ़े बग़ैर मरंदो ई कोन ऐं पाण फरमायो जॾहिं हुन जो आख़िरी वक़्तु आयो हेॾा मलकुल मौत ईंदो होॾा मां बि पहुचंदुसि सुभान अल्लाह ऐं मलकुल मौत खे चुंस बि पहिरीं कलमू पढ़ायां पोइ साह कढ केॾी ज़बरदस्त गारंटी उहो ई ॾेई सघे थो जेको महबूब मुस्तफ़ा जो मुहिब महबूब हुजे प्यारो हुजे तॾहिं उहो गारंटी एॾी ॾेई सघे थो त जॾहिं पाण फरमायूं त मरण वक़्तु वञी कलमू पढ़ाईंदुसि तॾहिं लिखियो अथनि त हिकिड़ो दरवेश हो कच्छ जो कच्छ भुज पोइ हीअं परे वेठो हो पोड़ो हो वॾी उमिरि वारो दीवार से टेक लॻाए वेठो हो ईअं वेहण में थोरी शायदि तकलीफ़ थींदी हूंदी हीअं दीवार खे पुठि भराए वेठो हो ऐं उन जॾहिं इहा ॻाल्हि सुई तॾहिं दिलि में ख़्यालु थियो त इहो कीअं थी सघंदो हाणे साईं आहे हिकिड़ो मरण पिया अलाए केतिरा को काबुल में को कंधार में को जोधपुर में को जैसलमेर में को दिल्ली में को दखन में को केच को मकरान को अफगानिस्तान को ईरान ऐं साईं जी ज़ात हिकिड़ी मरण पिया हज़ारे हिकिड़ो साईं हज़ार जाइनि ते पहुचंदो कीअं जॾहिं दिलि में ख़्यालु आयो हो कच्छ जो आउं सिर्फ़ु सम्झाइण जे लाइ इशारो कंदुसि इन मथे अवां कंहिं बि ग़लति गुमानी में न वञिजा मोहम्मद राशिद रोज़े धणी उन फ़क़ीर ॾे हीअं हथु करे चई फ़क़ीर तुवारी कच्छ ही पई आहे मर त पुॼां थो या न सुभान अल्लाह बेशक उन ख़्यालु कयो हुन त आऊं कच्छ में फलाणो किथे मुर्शिद पुॼंदो कीअं पाण चऊं तुवारी कच्छ त सफ़ा ही पई आहे ऐं कीअं पुॼंदुसि मरी ॾिस त पुॼी ॾिसां त कीअं थो पुॼां पुॼनि था बेशक पुॼनि था पर पुॼनि था उन वटि जंहिं मञियो इहो लफ़्ज़ यादि रखजा उहे जेके सचा मुरीद हुआ जन जान ॾियण त क़ुर्बान कई पर मुर्शिद जे फरमान खां कोन हटिया न ज़रो बि कोन हटिया उन्हनि ज़िंदगी उअं ई बसर कई जीअं रहबर रोज़े धणी जो फरमान हो रहबर रोज़े धणी जो फरमान हो अल्हम्दुलिल्लाह वॾा ख़ुशि नसीब आहियूं अॼु जंहिं ज़ात जो ज़िक्र पिया करूं न हाणे आउं बिल्कुलु आहिस्तगी से ज़रूरु उन्हनि जी बारगाह में अर्ज़ु कंदो हलां पर उन खां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजां तक़रीबन 1000 वरिया थिया हिन ख़ानदान खे हिन बर्रे सग़ीर पाक हिंद में आए खे असांजा पीराने पागारा रहबर रोज़े धणी जो ख़ानदान अरब खां मदीने शरीफ़ मके पाक खां हिन मुल्क में आया उनखे केतिरा वरिया थिया तक़रीबन 1000 हिन ख़ानदान खे आए 1000 वरिया थिया 1000 वरिया आया उन खां करे अॼु ताईं आया उन खां वठी अॼु ताईं हिन ख़ानदान ॿियो कुझु बि कोन कयो दीन जी ख़िदमत कई ॿियो कुझु बि कोन कयो दीन जी ख़िदमत कई ऐं ख़िदमत बि अहिड़ी कई अथनि जो कसम रब जी आहिनि हुसैनी ऐं जॾहिं दीन मथे ख़तरो महसूसु थियो तॾहिं दीन जे लाइ यानी पंहिंजी जान खे बि क़ुर्बान करे ऐं दुनिया खे ॾसे छॾियाऊं त दीन मथे सभु कुझु क़ुर्बान आहे सुभान अल्लाह 1000 वरे दीन जी ख़िदमत ख़तरो आयो त सूर्य बादशाह जी शक्ल में पाण त ठहियो पर हज़ारे जी तादाद में हुर मुजाहिद बि क़ुर्बान करे दुनिया खे ॾसे छॾियाऊं त दीन खणी आया हुआसीं दीन खे पखेड़ियूं पिया ऐं जॾहिं दीन ते ख़तरो थो अचे तॾहिं असांखे जान प्यारी कोन्हे असांजे नाना जो दीन प्यारो आहे जुमिलो सम्झ में आयो इहो मूं जुमिलो चयो छाजे लाइ
असांजे आका मुर्शिद बरहक इमामुल आरिफीन मोहम्मद राशिद रोज़े धणी ऐं संदन ख़ानदान, उन ख़ानदान जो नज़रियो इहो हो त जान प्यारी कोन्हे दीन। असांजा मुर्शिद त पैगाम इहो पिया ॾीन, ओ मुंहिंजा मुरीद तोखे बनी प्यारी, ॿारो प्यारो, माल प्यारो, औलाद प्यारी, धन प्यारो, दौलत प्यारी, दुनिया जी इज़त शोहरत प्यारी, तोखे त सभु इहो प्यारो आहे। पर जेकॾहिं मुंहिंजे हथ में हथ ॾिनो अथई, जेकॾहिं मुंहिंजी ज़ियारत पढ़ी अथई, जेकॾहिं मुंहिंजो जलवो ॾिठो अथई, त पोइ जान खां बि वधीक प्यारो सम्झ मुस्तफ़ा जे दीन खे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन जान खां बि वधीक केरु प्यारो? दीन प्यारो हुजे त प्यारे खे को छॾंदो? भई प्यारनि खे को छॾे थो? वरी ॿुधजा, वरी प्यारे खे महबूब खे को छॾे थो? इन पुट कंहिं माउ छॾिया, माउ हिते लाइ चवां थो त पिया छॾी नथा किथे। मां कोन छॾींदी, न प्यारो आहे, मरी वेंदी पर छॾंदी कोन, हक़ीक़त छो त प्यारो आहे। मोहम्मद राशिद रोज़े धणी ऐं पागारा ख़ानदान जेको पैगाम ॾिनो उहो इहो त जान खां बि वधीक प्यारो आहे या न? अच्छा, दीन खां वधीक तेकॾहिं जान हुजे हा त सूर्य बादशाह अंग्रेज़नि वारी उन क़ैद में कॾहिं हिते कॾहिं हुते छाजे लाइ थी विया? बसि उन्हनि त चयो हितां करे होतिरे ताईं तोखे सॼी हुकूमत लिखी था ॾियूं ऐं तूं असांजी मुखालिफ़त छॾ ऐं असीं तोखे बादशाही था ॾियूं। पाण चयो न, मूंखे बादशाही न, मूंखे दीन घुरिजे। चऊं दीन त तुंहिंजी जान खे ख़तरो, चई जान प्यारी कोन्हे, दीन प्यारो आहे। कसम रब जी उन क़ैदो बंद से अहिड़ो त नतीजो निकितो त उ नसारा बर्बाद थी विया, मुस्तफ़ा जो दीन आबाद थी वियो। ही दीन जूं बहारूं अहिड़नि जवाननि जी उन कुर्बानी जो सदको आहे। हिकु आऊं लफ़ाज़ी कोन पियो करियां, अवां पाण जेकॾहिं सूर्य चयो सच, पढ़ो हिनखे, सूर्य चयो सच, उन क़ैदो बंद में बि ॿी का बि ॻाल्हि कोन हुई। मुरीदनि खे सुधारणु, उन्हनि खे दीनदार बणाइण, महबूबनि जे हुकुम ते हलण जे लाइ वटि कुझु बि कोन हो। तॾहिं बि हिकिड़ी किताब मुरीदनि जे नाले लिखी ऐं पाण मुरीदनि खे ॾेई विया, चऊं पढ़ंदा रहिजा, अवां कॾहिं बेदीन कोन थींदा, दीनदार थींदा रहंदा। अवां जी इरशाद रहनुमाई जो हक़ मुंहिंजी लिखियल किताब कंदी रहंदी। अॼु बि सूर्य चयो सच मथे तंबी इहा ई लिखियल आहे, हर मुरीद पढ़े, नथो पढ़ी सघे त पढ़ लिखे चए उहो पढ़े ऐं मुरीद वेही ॿुधनि। अॼु बि सूर्य बादशाह इहो फरमान, इहा नसीहत, इहो पैगाम पंहिंजी मुरीदनि खे उन क़ैदो बंद जी सुहबत में ॾेई ऐं इहो पैगाम ॾिनो त मुरीद जान पोइ, औलाद पोइ, माल मता पोइ, हीअ दुनियावी दौलतूं सभु पोइ, तो वटि पहिरीं दीन आहे। दीन खे सम्झ, दीन जी क़दुरु कर, दीन ते हल, दीन खे सीने से लॻाए, दीन खे सीने दिलि में जाइ ॾे, छो त कमु दीन ईंदो, दुनिया कोन ईंदी। एॾो त शौक़ु हो, जान प्यारी कोन हुई। उन किताब जे सरे वर्क मथे जेको बंद लिखियल आहे त शाह साहब जो, पर सूर्य बादशाह उन बंद खे लिखी कमाल करे छॾियो आहे ऐं सचे जी ॻाल्हि आहे। उहो अवां बि पढ़ियो हूंदो, पढ़ियलनि खां ॿुधो हूंदो, पाण किताब जे सरे वर्क ते लिखियो अथनि त सखर से ॾींहं, पाण लिखियाऊं सखर से ॾींहं जे मुंहुं घारिया बंद में, सखर से ॾींहं जे मुंहुं घारिया बंद में, वसायम वॾ फुड़ा मथे मारनि मींहं, वाजाईंदे विसाल खे थिस तहिवारूं तीअं, पोइ नीयर मुंहिंजे नीअं उजारे अछो कयो। हिकिड़ो मिसरो जेको आहे न, इहो तफ़सील तलब आहे।
असीं त सम्झूं था अल्लाह करे तंदुरुस्त हुजूं, सुठे में सुठा खाधा खावा हुजनि, घर भलो हुजे ऐं कुझु कमु सी हुजे, चादर भली हुजे, ऐं पोइ सुम्ही ॾींहं गुज़ारियूं, घुमी ॾींहं गुज़ारियूं, ऐं ससे ॾींहं गुज़ारियूं। असीं त उन्हनि ॾींहंनि खे भला पिया सम्झूं, भली ज़िंदगी पिया सम्झूं, पर क़ुर्बान वञा उन मुजाहिद मथां जंहिं दीन जे लाइ क़ैदो बंद जूं सूबतूं ऐं अंग्रेज़नि जो उन क़ैद में रहंदे, तकलीफ़ में रहंदे उन ऐलान कयो त मता सम्झो त को आउं ॾुख में आहियां, फरमायईं ज़िंदगी मुंहिंजी जेतिरी बि रब ॾिनी मूं ॿाहिरि बि गुज़ारी, हवेली में बि गुज़ारी, मुरीदनि से गॾु गुज़ारी, बचनि से गॾु गुज़ारी, पर चऊं सचो आहियां कसम रब जी, सखर से ई ॾींहं जे मूं घारिया बंद में। उन सभिनी ॾींहंनि खां भला सखर चङा ॾींहं उहे हुआ जेके मूं बंद में घारिया। इहे ॾींहं भला कीअं थिया? इहे भला एतिरे लाइ थिया जो यकीन हो इन ॾींहंनि जे सदके में हीअ नसारा बर्बाद थींदो ऐं मुस्तफ़ा जो दीन वधंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उन्हनि त इन ॾींहंनि खे सखर चयो। असां वटि सखर ॾींहं कहिड़ा? असीं ॾींहंनि मंझां पंहिंजी ज़िंदगी मां भले में भली सखर ज़िंदगी कंहिंखे था सम्झूं। इहो आउं बयानु करे कोन सघंदुसि। इहो हर हिकु मुरीद, हर हिकु मोमिन, हर हिकु मुस्तफ़ा जो ग़ुलाम इन ॻाल्हि खे आसानी सां सम्झी सघे थो त असीं सखर ॾींहं कंहिंखे था सम्झूं ऐं असांजे मुर्शिदनि सखर ॾींहं कहिड़ा सम्झा। दीन लाइ जेकॾहिं क़ैदो बंदि बि मिले त उनखे ॾींहं सखर पिया चवनि, छो त उन्हनि वटि जान प्यारी कोन हुई, उन्हनि वटि इस्लाम ऐं दीन प्यारो हो। उन्हनि दीन जे लाइ हर तरह जी क़ुर्बानी ॾेई ऐं पोइ पंहिंजे मुरीद खे इहो दर्स ॾिनो आहे त जेकॾहिं सचो हुजे त पोइ दीन पहिरीं पोइ तूं। दीन पहिरीं पोइ हींअर त साईं पहिरीं आऊं, दीन त पोइ ॾिठो वेंदो। पहिरीं आऊं असां में कई माण्हू अहिड़ा आहिनि जिन मथे हज फ़र्ज़ु आहे या न? पोइ हज फ़र्ज़ु आहे त वञनि छो नथा? वञनि नथा उनजो कारण आहे त ही कमु इहे सभु करे पोइ वीचारे कंहिं फ़क़ीर चयो सुनत रख कि अञा ही कमु करे पोइ अञा पोइ आई कोन, तंहिंखां मां त हलियो वियो। उहे ईंदी कोन, छो त पल भर जी ख़बर कोन्हे त पीराने पागारा मोहम्मद राशिद रोज़े धनी जो ख़ानदान आयो उन वक़्त खां करे अॼु ताईं उन ॿियो को बि कमु कोन कयो दीन सवाइ दीन जे ॿी का बि। पहिरियां बुज़ुर्ग जेके आया हुआ न सभिनी खे ख़बर आहे, हज़रत अली मकी रहमतुल्लाह अलैह, इहे पहिरियां बुज़ुर्ग हुआ न। इन मोहम्मद राशिद रोज़े धणी जे पीउ ॾाॾा, जंहिंखे आबा अजदाद चूं इल्म वारा, असीं उनजी माना पिया करूं पीउ ॾाॾा, त वॾनि में पहिरीं जेको आयो उन बुज़ुर्ग जो नालो हज़रत अली मकी। कहिड़े कम लाइ आयो? लश्कर वठी आयो, लश्कर, ऐं उन लश्कर जी कमान इन बुज़ुर्ग जे हथ में हुई। ऐं पोइ सिंध में अची ऐं इस्लाम जी ख़िदमत तरवीज जे लाइ उते जंग जिदाल जेकी करणूं करामतूं सभु ॾसे ऐं शिकस्त थी दुश्मन जी पाण फतह याब थिया। छा थिया? फतह याब थी। सिपा सालार हुआ, रब फतह ॾिनी। जॾहिं फतह ॾिनी तॾहिं इते ई रहिया, वापसि विया ई कोन, रहिया ई या न। ऐं जंहिं जाइ ते रहिया उहा जाइ अॼु बि गवाही पई ॾे, अॼु बि गवाही पई ॾे। लक अलवी उन मज़ा थियो लकियारी। यानी हज़रत अली मकी रहमतुल्लाह अलैह, लक अलवी, लकियारी, इहे नाला सभिनी ॿुधा हूंदा, उते ई रहिया। उतां सिलसिलो शुरू थियो। मोहम्मद राशिद रोज़े धनी ऐं हज़रत अली मकी जे विच में केतिरा ई कामिल बुज़ुर्ग थिया ऐं उन्हनि बुज़ुर्गनि जी बुज़ुर्गी मज़ा साबित पियो थियो त हिन ख़ानदान जो वॾो को ज़बरदस्त गौस ऐं ज़बरदस्त वली अचण वारो आहे। हज़रत अली मकी जी औलाद में हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, नालो अवां ॿुधो हूंदो, शाह सदर।
शाह सदर इन असांजे आका राबर रोज़े धणी जे पे ॾाॾनि में मथे हिकिड़ो अहिड़ो कामिल बुज़ुर्ग आहे जंहिंजो नालो हो शाह सदर सदरुद्दीन हो पोइ शाह सदर जे नाले से मशहूरु थिया अॼु बि मज़ार मौजूदु आहे हाणे शाह सदर जो मक़ाम केॾो बुलंद गौर कजा थोरो तवज्जो सां ॿुधजा इहो असांजे राबर रोज़े धणी जे ॾाॾनि में ऐं जेको बुज़ुर्ग पहिरीं आयो उन जी औलाद में यानी ही उहो ख़ानदान आहे मथे ॾिसो मौला अली ताईं ऐं जेकॾहिं हीअं हेठि ॾिसंदा अचो त पोइ मौजूदा पीर पागारा ताईं ही जेतिरा बि ख़ानदान जा बुज़ुर्ग आहिनि जिथे बि ॾिसंदा उते अव्हांखे आफ़ताब माहताब नज़र ईंदा कमी का बि आहे कोन यानी हज़रत अली मकी जी औलाद में सभई बुज़ुर्ग हुआ पर उन्हनि बुज़ुर्गनि में हिकिड़ो बुज़ुर्ग हो शाह सदर रहमतुल्लाह ताला अलैह शाह सदर जे मक़ाम खे पुछणो हुजे त सिर्फ़ु अव्हांखे एतिरो चवंदुसि त शाह सदर जो मक़ाम पुछणो हुजे त ख़्वाजा मोइनुद्दीन अजमेरी खां पुछो शाह सदर जो मक़ाम पुछणो हुजे त लाल शहबाज कलंदर खां पुछो शाह सदर जो मक़ाम समझणो हुजे त पोइ अव्हां इन मक़ाम खे समझण जे लाइ ख़्वाजा फरीदुद्दीन गंजे शकर जी दरबार में वञी पुछो हे उहे कामिल बुज़ुर्ग आहिनि जन जी शोहरत जी का बि कमी कोन्हे उन्हनि खां कॾहिं दुनिया पुछियो त उन्हनि जवाब इहो ॾिनो त शाह सदर उहा शख़्सियत हुई जो अजमेर शरीफ़ खां पंध करे मोइनुद्दीन अजमेरी उन गार में वियो हो जिथे 30 वरहनि खां शाह सदर वेठो ऐं उते वञी फैज़ हासिल कयो अथसि अहिड़ी शख़्सियत मरवंद मझां ईरान खां बि परे हेरात जो इलाइक़ो उन मरवंद मझां 80 साल जो बुज़ुर्ग शहबाज कलंदर हलियो उन गार में अची शाह सदर खां फैज़ हासिल कयईं अहिड़ियूं कामिल हस्तियूं जंहिं वटि अची फैज़ हासिल कनि केॾी अज़ीम हस्ती हूंदी केॾो मक़ाम मर्तबो हूंदो यानी अहिड़ियूं हस्तियूं मुर्शिद राबर रोज़े धणी जे ॾाॾनि में अहिड़ा कामिल बुज़ुर्ग हुआ इते बुज़ुर्गनि रूहानियत वारनि लिखियो आहे त इहो कमाल बेशक शाह सदर जो हो पर इन में हिसो बि हो उन अमानत जो जेका मोहम्मद राशिद रोज़े धणी जी शक्ल में शाह सदर जी पुठ में अमानत तौर मौजूदु हर माण्हू इन ॻाल्हि खे सम्झी कोन सघंदो यानी शाह सदर हेॾो मक़ाम मर्तबे वारो शख़्स हो जंहिं वटि ख़्वाजा मोइनुद्दीन अजमेरी पिया वञनि ऐं जंहिं वटि फरीदुद्दीन गंजी शकर पिया वञनि ऐं जंहिं वटि यानी हज़रत लाल शहबाज कलंदर पिया वञनि अहिड़ियूं हस्तियूं जंहिं वटि फैज़ लाइ वञनि केॾो फैज़ जो दरिया हूंदो चऊं दरिया बेशक हो पर चूंकि राबर रोज़े धणी जे ॾाॾनि में हो ऐं राबर रोज़े धणी उन जी पुठ में बतौर अमानत हुआ इहो कमाल रहबर रोज़े धणी इन ई ख़ानदान में ऐं हिकिड़े बुज़ुर्ग जी ॻाल्हि कंदो हलो नालो आहे संदसि सैयद पीर इमाम शाह आहे केरु मुर्शिद रहबर रोज़े धणी जो ॾाॾो केरु ॾाॾो यानी मखदूम मोहम्मद बका जो वालिद रहमतुल्लाह ताला ॾाॾो थियो न यानी पीर सैयद इमाम शाह ॾाॾो थियो लक अलवी मजा लॾे ऐं साइदी में अची मुक़ीम थिया हाणे छो लॾिया सबबु कहिड़ो कुझु लिखियो अथनि कुझु कोन लिखियो चऊं ख़ानदान में पाम कुझु ना इतफ़ाक़ी थी ऐं उन ॻोठ खे छॾे अची किथे रहिया साइदी में ऐं इते हुकूमत हुई कलोड़नि जी नवाब हुआ वॾा वॾा शान वारा ऐं इहे नवाब जेके हुआ कलोड़ा इहे शेख बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी जा मुरीद हुआ सोहरवर्दी सिलसिले जा ऐं उते वॾो जेको हो उहो ख़लीफ़ो बि हो मुल्तान शरीफ़ वारनि जो पाण ख़लीफ़ो हो ऐं वॾी दौलत बि वटि हुई उन ई ॻोठ में अची मोहम्मद राशिद रोज़े धणी जो ॾाॾो अची रहियो उन ई ॻोठ
पर चूंकि लॾे आयो हो के सुञातो ई कोन थे, एतिरी ख़बर हुई त सैयद आहे। इत्तफ़ाक़ ॾिसो, अञा ही अची उन ॻोठ में साड़िया रहिया हुआ त मुल्तान शरीफ़ जो जेको गादी नशीन बुज़ुर्ग हो मखदूम बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी जी यानी औलाद मां गादी नशीन कामिल बुज़ुर्ग उहो बि आयो हुते। त वॾेरनि वॾी ताज़ीम कई, मुरीद हुआ, ख़लीफ़ा बि हुआ। पर साईं रोज़े धणी राबर जे ॾाॾे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त हिकिड़ो फैज़ वारो बुज़ुर्ग ज़करिया मुल्तानी उन जी गादी नशीन मसनद नशीन ऐं उन जो ख़लीफ़ो हिते आयो आहे त सैयद हूंदे बि पाण उन जी यानी उन वॾे उन रईस ऐं दरबार जेको हो उन में विया मिलण जे लाइ। मिलण जे लाइ ॾिसनि त उहो ज़बरदस्त जेको वाकई वली हो अल्लाह जो ऐं सुहरवर्दी सिलसिले जो ज़बरदस्त पीर बि हो खट ते वेठो आहे। हज़ारे माण्हू हेठि वेठा आहिनि। रबर रोज़े धणी जे ॾाॾे खे उन सुञातो कोन, ख़ुशि ख़याफ़त करे वेही रहिया। महफ़िल हलंदी रही महफ़िल ख़त्म थी त हज़रत इमाम शाह रोज़े धणी रहबर जा ॾाॾा मोटी पंहिंजे कखाए घर में आया। पर हू बुज़ुर्ग जेको मुल्तान शरीफ़ जो गादी नशीन हो उहो एॾो त कामिल हो जो रोज़ाना राति जो दुरूद पढ़ंदो ऐं जेसीं मुस्तफ़ा ॿिन्ही जहान जे सरदार जी ज़ियारत न थींदी तेसीं निंड बि कोन ईंदी। एडो कामिल यानी हज़रत शेख बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी जो नाइब खलीफ़ो सदर नशीन एडो कामिल जो रोज़ाना यानी हफ़्ते 40-12 महीने न रोज़ाना रात जो ॿिन्ही जहान जे इनखे चइजे हुज़ूरी। अहिड़ा बुज़ुर्ग हुज़ूरी ज़ियारत थींदी हुई न तॾहिं निंड ईंदी हुई। अॼु राति जो वञी सुता दुरूद पढ़ंदे पढ़ंदे थका निंड आई। जॾहिं निंड न आई त परेशान थिया, रॼी सॼी राति रहिया परेशान। वरी सुबुह जो थिया, चैन न पियो अचे। हिकिड़ी राति, ॿी राति, टी राति, जॾहिं 3 रातियूं गुज़री वियूं महबूबनि जो दीदार कोन थियो तॾहिं ही चादर विझी कंध में सॼी राति दुरूद पढ़ंदा रहिया, रोंदा रहिया। चओ मूंखां कहिड़ी भुल थी जो महबूबनि जो दीदार कोन थो थिए। ऐं पोइ 3 राति अख लॻी ॿिन्ही जहान जे सरदार जो दीदार थियो। हथ वधे अर्ज़ कयूं त या रसूल अल्लाह परेशान आहियां, न खेण न पीअण न जागण न उथियण, इन ई बेक़रारी में आहियां जो अव्हांजो दीदार रोज़ थींदो हो, हींअर 3 रातियूं थियूं दीदार कोन थियो। मूंखां कुसूर कहिड़ो थियो, माफ़ कर। तॾहिं पाण इरशाद फरमायो त मुंहिंजो पुटु तुंहिंजी कचहरी में आयो हो, तूं मथे वेठो हुए ऐं मुंहिंजो बचिड़ो हेठि वेठो हो। उन जो नालो आहे इमाम शाह। हाणे सुबुह जो उथी माफ़ी वठ त आऊं बि तोखे माफ़ करे छॾींदुमि। इहो कामिल बुज़ुर्ग ॾाढो हो, जंहिंजा ॾाढा अहिड़ा कामिल हुजनि ऐं जंहिंजे नसब जंहिंजी रूहानियत मथे ॿिन्ही जहान जा सरदार मोहर लॻाइनि ऐं पाण फरमाइनि सचो मुंहिंजी औलाद बि आहे ऐं रूहानियत जो बि ताजदार आहे। पोइ सुबुह जो जॾहिं उहो बुज़ुर्ग उथियो तॾहिं उन वॾेरे खे चई हल तुंहिंजे ॻोठ में जेको सैयद आयो उनखे मिलण था हलूं। उन चयो हू फ़क़ीर आहे, मिसकीन आहे, असीं वॾेरा आहियूं, अव्हां असांजा मुर्शिद आहियो, सॾु था करियूं हींअर ईंदो। पाण फरमायो मिसकीन म चओ, ग़रीब म चओ, वो मुस्तफ़ा जी औलाद है, असांजे सर जो ताज है। मतलब ही तो अगे बुजुर्गन में हसद हो ही कोन। तासुब जंहिंखे चइजे न तासुब हो ही कोन, सब हिकु हा, खीर ऐं खंडु हा। जॾहिं तासुब थियो तॾहिं मामिलो बिगड़ियो। अल्लाह इन तासुब खां बचाए ऐं जीअं अव्हां हिन ॻोठ में सभई जमातूं गॾु आहियो, ख़ुदा करे पूरे इलाइक़े में सभई जमातूं ईअं खंडु खीर थियनि।
यकीनन ही बुजुर्गन जो करम आहे जेको अवांजी इन जमात अवांजे ॻोठ ऐं अवांजे आड़े पाड़े मथे आहे। हिते अल्हम्दुलिल्लाह हर बुजुर्ग जी इज़त मक़ाम मर्तबो मुरीद कंहिंजो बि हुजे पर हर पीर जी ताज़ीम पियो करे। मुर्शिद रहबर रोज़े धणी बि पंहिंजे मुरीदनि खे इहो हुकुम ॾिनो आहे त पुट कंहिं बि पीर जी कॾहिं तौहीन न कजे, उहे सभु बरहक सचा आहिनि, उन्हनि जी सभिनी जी ताज़ीम कजे। अल्हम्दुलिल्लाह असां रोज़े धणी रहबर जी जमात खे असांजे मुर्शिदनि जे सदके में अञा ताईं त अल्हम्दुलिल्लाह असीं ताज़ीम सभिनी जी पिया करूं, न को कंहिंजी बुराई था करूं ऐं न को कंहिंजी निंदाई था करूं। असीं मुरीद रोज़े धणी रहबर जा आहियूं पर ताज़ीम सभिनी जी, इज़त सभिनी जी, ऐं असीं वरी सभिनी खे जंहिंजो जहिड़ो मकान अलाह सभिनी खे अहिड़ी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त ही ॾाढे सगोरे खे जेको कमाल मिलियो न, इहो कमाल बि हो सदको रहबर रोज़े धणी। सदको कंहिंजो? रहबर रोज़े धणी। पोइ संदन वालिद खे ॾिसो, सुभान अल्लाह, मोहम्मद बका शाह शहीद। मोहम्मद बका शाह अजीब ज़िंदगी आहे साईं, अजीब ज़िंदगी। किताब लिखंदा हुआ, किताब पढ़ंदा हुआ, किताब पढ़ी माण्हुनि जी रहबरी कंदा हुआ। अब पाण ॿुधो हूंदो शहादत बि हिकिड़े कौल जे मुताबिक़ इन किताबनि जे सबबु थी। मोहम्मद बका शाह शहीद जी शहादत बि किताबनि जी भरी ॿधियो खणियो पियो विया। चोर डाकू जेके हुआ तन सम्झो त का क़ीमती शइ आहे। हिकिड़ी रिवायत इहा बि आहे ऐं ॿी हिकिड़ी रिवायत मूं अॼु ॾिठी, अॼु उन में वरी हीअं लिखियल हो त हिकिड़ी बिल्कुलु वीराने में मस्जिद हुई। शहीद मोहम्मद बका शाह रहमतुल्लाह अलैह रहबर रोज़े धणी जा वालिद कामिल बुजुर्ग ज़बरदस्त शान वारा उन मस्जिद में आधी रात जो ही जेको वॾनि मणियनि वारी तस्बीह अचे ऐं मणिया बि वरी कहिड़ा पत्थर जा पहण जा ऐं उहे एॾा ज़बरदस्त हुआ जो तस्बीर खणियो ऐं हिकिड़े मणीअ खे पढ़ियो जो छॾनि हेठां ॿिए मणीअ ते लॻे आवाज़ अचे। ये तस्बीह अहिड़ी हुई, के बुजुर्ग अहिड़ियूं तस्बीहूं रखंदा हुआ त मन ॿिया थोरी जागनि। हाणे हींअर त फ़क़ीरनि वटि कोन्हे, ॿियनि वटि छा रखिजे। असां जहिड़ा फ़क़ीर वटि रोज़े धणी रहबर जे मुरीद वटि तस्बीह हुजे या न, सभिनी जे खूंजे में हूंदी अल्हम्दुलिल्लाह। ऐं ईअं कोन चवंदो तस्बीह कढो न, भले पई आहे, अलाह करे पढ़ंदा रहो ऐं तस्बीहूं बदिलंदा रहियो। कोई तस्बीह रहंदी त वॾी फज़ीलत थींदी। तस्बीह असांजो मरक आहे, असांजो तस्बीह मरक आहे। ज़िक्र कंदा आहियूं तस्बीह त न हुजे त बि तस्बीह को ज़रूरी आहे कोन, पर फ़क़ीर रखंदा हुआ। त लिखियो अथनि तस्बीह अहिड़ी हुई जो हीअं जो मणियूं छॾनि हेठि थिए ठका, उतां के डाकू गुज़रिया चऊं को चोर आहे ऐं मस्जिद में लिखी ऐं उते ही दिरहम दीनार उन वक़्त में सोने चांदी जा ऐं यानी धात जा नोट हूंदा चऊं ॻणे पियो। उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे तस्बीह जी आवाज़ आहे। पोइ इन लाइ करे हिकिड़ी रिवायत में आहे त उन्हनि शहीद कयो ऐं जन शहीद कयो, पाण उन्हनि सभिनी खे उते ई माफ़ करे छॾियो, माफ़ करे छॾियऊं। जो इहा मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे। मको पाक फतह थियो तॾहिं महबूबनि सभिनी दुश्मननि खे माफ़ करे छॾियो ऐं असीं उन्हनि जी औलाद आहियूं। मूं सभिनी खे माफ़ कयो, सुञाणा बि सभु पियो। फरमाया आउं उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां जो उन्हनि जे करे मूंखे शहादत मिली, शहादत मिली। वॾी शान वारा हुआ। ॻोठ जी भर से ढगा पिया चाढ़नि। मशहूर रिवायत आहे, यानी माल हो हलाल हक़ हलाल जी कमाई, ढगा पिया चाढ़नि। ऐं उन वक़्तु गुरबत जो आलम मोहम्मद बका शाह उतां अची लंघियो शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह। शाह भिटाई, शाह भिटाई को जहिड़ो तहिड़ो माण्हू आहे। शाह भिटाई बि अहिड़ो त पोहतल जो सुभान अल्लाह। जेको शाह भिटाई हुआ न, भिट खां हलंदा ऐं विच में ईंदो हो ॻोठ, यानी खोड़नि जो, खोड़ा छॾे अॻियां घोटकी में हूंदा सैयद शाह साहब वेंदो उन खे मिलणु। खोड़नि जे शहर में बि कुझु मञण वारा हुआ, उते तरसंदो। खोड़नि में जेको आलिम हो ज़बरदस्त अल्लाह जो वली, शरीयत जो साहिब, खोड़नि में शाह साहब उते तरसंदा हुआ, मञण वारा हुआ। ॻोठ खां ॿाहिरि
उन शाह साहब के मुरीदन मञण वारनि उन जे यानी ख़ुताबिन चयो त शाह तस्बीह पढ़े ज़िक्र करे पर उन सां गॾु दंबूरो बि वॼाए थो तॾहिं उहो त शरीयत जो साहिब हो कि हाणे जेकॾहिं हिते आयो त ताज़ीर ॾींदुसि छा कंदुसि ऐं थींदे थींदे ॻाल्हि पहुती शाह साहब ताईं शाह साहब घुमंदे घुमंदे आया ॻोठ में उते कंहिं चयो त हीउ जेको खोड़नि जा बुज़ुर्ग आहिनि वॾा आलिम साहिब शरीयत जा ऐं नालो संदन मोहम्मदी ऐं उहे अहिड़ा कामिल हुआ जो पैदाइशी निराड़ ते लफ़्ज़ लिखियलु हो अल्लाह झुंड में रहंदा हुआ घर खां ॿाहिरि निकिरंदा कोन हुआ पैदाइश वक़्तु निराण ते अल्लाह लिखियलु हो शरीयत जा साहिब हुआ कामिल हुआ माण्हुनि चयो तोखे ताज़ीर ॾींदा छा चयो उहो ताज़ीर ॾे उन खां पहिरीं मां ख़ुदि पंहिंजे पाण खे ताज़ीर थो ॾियां फ़क़ीरनि चयो अवां कीअं ॾींदा कि आउं ॾींदुसि छो त शाह साहिब नफ़्स खे त ख़तमु करे छॾियो न जे भाई जोगी थी आहे त तमा छॾ तमाम गोला जे गोलनि जा तन जो थी गुलाम ऐं सब्र जी शमशीर से कर कीने के कतलाम त नागा तो जो नाव लिखजे लाउतन में लिखजे लाउतन में नफ्स कुशी थियल चाहूं तो ताज़ीर ॾां लिखियो अथनि त शाह साहब खां चई कुझु दांगी खणी अचो मुंहं ते मला ऐं कुझु चपल बूट खणी अचो डोरा विझी कंध में विझां ऐं आऊं तो पंहिंजे पाण खे ताज़ीर ॾियां हीअ आलिम अचनि मूंखे ताज़ीर ॾियनि इन मथे अमल बि कयो अथनि हेॾा शाह साहब ईअं पिया कनि हू बुज़ुर्ग जेको झुंड में हो कॾहिं निकिरंदो ई कोन हो त इन इशराक जी नमाज़ पढ़ी हू झुंड केॾां वियो न को चपल न ॿिया बाज़ार में डोड़ंदो पियो वञे उन्हनि जे ख़ुताबिन मुरीदनि ॾिठो त हीउ थियो छा डोड़ी पुठियां आया चऊं वञे काॾे पियो घर मां निकिरे कोन चईं बीहो आंखे ख़बर कोन्हे अलाए कंहिं ग़लति ॻाल्हि ॿुधाई शाह साहब खे ऐं शाह साहब अहिड़ो कमु करे वरितो जॾहिं ईअं मुंहं ते कारा दाग़ कयईं त मूं उते वेठे वेठे ॾिठो त ॿिन्ही जहाननि जा सरदार आया आहिनि ऐं पंहिंजे हथ से शाह भिटाई जो मुंहुं पिया धोराइनि इहो शाह भिटाई इहो हाणे छा अहिड़ो माण्हू जेको ॻाल्हि करे उहा केॾी वज़नी हूंदी या न शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह लंघियो मोहम्मद बका शाह शहीद पंहिंजो माल पिया चारनि फ़क़ीर गॾु हुआ हीअं शाह साहब यानी ख़ैर ख़ैरियात करे जॾहिं अॻिते रवाना थिया तॾहिं मोहम्मद बका शहीद रहमतुल्लाह अलैह कुझु मज़ाक़ कंदे चऊं शाह घर में छो नथो वेह हीअ फ़क़ीरनि जी जमात पुठियां लॻायो ऐं पोइ हीअं पियो कॾहिं हेॾां कॾहिं होॾां घर में वेही ज़िक्र कर ईअं जो चवण शाह मोटियो चईं बका अॼु तूं मूंखे थो चईं त ही चंद फ़क़ीर पुठियां लॻायो पियो फिरे घर वेही रहो चईं तुंहिंजी पुठ में जेको गौस आहे जंहिंजो नालो मोहम्मद राशिद रोज़े धणी इहो जॾहिं पैदा थियो तॾहिं 20,000 10,000 5,000 न जिथां लॻे थो उतां लखे पुठियां पिया वेंदा उतां लखे शाह साहब त पेशीन गोई कई हुई न शाह साहब पेशीन गोई कई त मूंखे तूं ईअं थो चईं त घणे वेही रहो ज़िक्र कर फ़क़ीरनि खे कॾहिं हेॾां कॾहिं होॾां परेशान म कर ऐं तूं हीअं छो पियो घुमे चईं मूंखे तूं इहो त नसीहत थो करे तुंहिंजी पुठ में जेको जवान आहे जंहिंजो नालो मोहम्मद राशिद रोज़े धणी इहो जॾहिं कमाल ते पुॻो तॾहिं जेॾां बि वेॾो ओॾां लखें जी तादाद में दीवाना पुठियां ऐं बेशक दुनिया ॾिठो साईं दुनिया ॾिठो न दुनिया अॼु बि पई ॾिसे अॼु त हर माण्हू पियो ॾिसे हींअर साईं जूं दावतूं हुयूं न दावतूं हुयूं पूरी दुनिया खे इहो चैलेंज आहे बादशाह हुजनि अमीर हुजनि वज़ीर हुजनि पीर हुजनि फ़क़ीर हुजनि सभिनी खे सलाम पर अॼु कंहिं बि बादशाह जी दावत में बि एतिरा माण्हू कोन था हुजनि जहिड़ा पीर पागारा रहम यानी बुज़ुर्ग जेके असांजा उन्हनि जी दावत में फ़क़ीर गॾु थियनि हिकिड़ी दावत में लखे लखे फ़क़ीर ऐं के माण्हू वरी ताजुब में चवनि फ़क़ीर लख खाराइनि था या ईअं था चऊं लख ॿिया बि अचनि त बि खाई वञनि ऐं अॼु बि इहो लंगर हले पियो एॾी यानी ख़लक अॼु ताईं किथे बि कंहिंजी दावत में गॾु कोन थी थिए
जेतिरी मुर्शिद बरहक पीरे पगारा जी दावत में मखलूक अचे थी उनखे को ज़बरदस्ती वठियो कोन थो अचे वठी अचण वारी ज़ात मोहब्बत ऐं मुर्शिदनि जो इश्क़ आहे अल्लाह इन इश्क़ खे सलामत रखे सलामत रखे शाह साहब चयो लखें पुठियां पिया हलंदा पोइ बेशक हलिया या न साईं हिज़्बुल्लाह शाह जो दौर आयो न हिज़्बुल्लाह शाह जो उन वक़्त में हिकिड़ा ॿ शख़्स आहिनि जेके वॾा मौरिख़ ज़बरदस्त मिर्ज़ा कलीच बेग हिकिड़ो मिर्ज़ा कलीच बेग इहो हो शियो उन शाह साहब जी तारीख़ लिखी शाह भिटाई जी उन में ही शाह जी करामत लिखाई त शाह साहब जेकी चयो ईअं ई थियो शाह साहब जीअं चयो ईअं थियो हाणे एतिरो लिखण खां पोइ उहो जेको असांजे जमात जो बि कोन्हे ऐं असांजे तरीक़े जो बि कोन्हे उहो असां खां बिल्कुलु मुखालिफ़ पर उन बि लिखियो त शाह साहब जेकी चयो सो सभु सच थियो चई अॼु उन मोहम्मद राशिद रोज़े धणी जो पड़ पोटो हिज़्बुल्लाह शाह मसन धणी बादशाह तख़्त मथे आहे पर उन जे बावजूदि उन जी जमात में अॼु चई हिन वक़्त में 2.5 लख तहज्जुद गुज़ार मौजूद आहे केतिरा तहज्जुद गुज़ार तहज्जुद कंहिंखे चइजे इहा त ख़बर हूंदी न तहज्जुद यानी हिकु नमाज़ जो नालो आहे ईअं आहे न अॻी विची सोमाणी ईअं तहज्जुद बि हिकिड़ी नमाज़ जो नालो इहा पढ़जे आधी राति खां पोइ असुराई राति सहर जे वक़्तु असीं जंहिं वक़्तु रोज़ो रखूं था न उन खां थोरो पहिरीं रोज़े रखंदा हूंदा उन खे ख़बर हूंदी अलाह सभिनी खे रखण जी तौफ़ीक़ ॾे जेके रखनि था उन खे ख़बर त रोज़ो केॾी महिल यानी बंदि थिए थो उन खां पहिरीं सुबुह सादिक खां पहिरीं इहो जेको तहज्जुद जो वक़्तु इहो तहज्जुद जी 2.5 लख केतिरा 2.5 लख फ़क़ीर तहज्जुद गुज़ार आधी जो थियण वारा रब खे यादि करण वारा रब खे यादि करण वारा ऐं अॼु बि अल्हम्दुलिल्लाह असांजे मुर्शिदनि जो फैज़ ईअं ई जारी आहे का बि कमी कोन आई अॼु बि फैज़ जारी आहे सारी ऐं इंशाअल्लाह रहंदो क़यामत ताईं जारी ऐं सारी असांखे घुर्जे त असीं पंहिंजे मन जी न मञूं मुर्शिद जी मञूं असांखे घुर्जे त असीं पंहिंजे मन जी मञूं न हिकिड़े चयो मञूं अवां कोन ॿुधो मूं ॿुधी छॾियो यानी तकड़ ईअं तकड़ न कजे मञूं मन जी त मञूं पिया केरु कोन थो मञे हिते आहे को अहिड़ो जेको ईअं चए मन जी कोन थो मञा न को बि कोन आऊं बि कोन चई सघंदुसि सभु मन जी मञनि पिया जंहिं मन जी मञी सो रहियो पुठियां ऐं जंहिं मुर्शिद जी मञी सो माला माल थी सो माला माल थी वियो असांजनि मुर्शिदनि हमेशह ख़िदमत कई आहे दीन जी अॼु बि पिया कनि अॼु बि पिया कनि ऐं मलफूज़ात शरीफ़ जो बसि हवालो ॾेई अवां खां इजाज़त वठां अञा ॾिनल वक़्तु जेको आहे उहो अञा बाक़ी आहे ऐं वक़्त जो वॾो पाबंद रहंदो आहियां बिल्कुलु न त हूअं त मुंहिंजी आदत आहे घंटो सवा घंटो त घणो ई थिए थो पर चूंकि अॼु यानी हुकुम इहो ई हो स्टेज जा नाज़िम जेकी थियूं न असांखे ईअं ई करिणो पए थो हुन मथे इहो उसूल आहे हिकिड़ो कानून उनजी ख़िलाफ़ वर्ज़ी नथा करे सबबु अलाए छा सबब जी मूंखे का बि ख़बर कोन्हे मूंखे त ईअं हो त बसि हिकिड़ो घंटो घणेई भई हिकिड़ो घंटो हा त हिकिड़ो घंटो ई इरादो हो पर चूंकि वक़्तु ॾिनल आहे त उन हिसाब सां हाणे तव्हांखे सिर्फ़ु 2-4 मिंट अञा तकलीफ़ ॾेई पोइ इजाज़त वठां पर ॻाल्हि आहे वॾी बरकत वारी ॻाल्हि वॾी बरकत वारी सॼी गुफ़्तगू में मूं हिकिड़ी ॻाल्हि बार बार पे कई असांजा मुर्शिद पीराने पागारा 1000 वरे थिया हज़रत अली मकी खां वठी मौजूदा पीर पागारा ताईं जेतिरो बि ख़ानदान आहे
उन हमेशह दीन जी छा कई ख़िदमत कई दीन जो ई कमु कयो ऐं दीन खे ज़रूरत पई त दीन लाइ जान बि ॾिनी अथनि इहा सिर्फ़ हिन गादी जी शान आहे वरना सभई दीन जी ख़िदमत कनि पिया पर दीन लाइ जान अगरि ॾिनी त सूर्य बादशाह सरवर ॾिनी हा वॾी शान वारी ज़ात मोहम्मद राशिद रोज़े धणी अवा पाण ॿुधो हूंदो बार बार ॿुधो पिया बरकत लाइ वरी ॿुधाईंदो हलां 9 महीना केतिरा महीना 9 महीना घर कोन रहंदा हुआ सॼे इलाइक़े में यानी ईरान अफ़गानिस्तान मकरान बलोचिस्तान पोइ सॼो महाराष्ट्र ताईं सॼो दौरो कंदा हुआ ऐं उन दौरे पुठियां मक़सदु हो दीन जी ख़िदमत ॿियो को बि मक़सदु कोन हो न नज़राने जा त बिल्कुलु ख़िलाफ़ हुआ ख़लीफ़ो महमूद निज़ामानी वॾो मालदार हो हीरा चांदी सोन गॾु करे खणी आयो चई मुर्शिद मूंखे कुझु बि न घुरिजे ही सभु अव्हांजी नज़र आहे चऊं ख़लीफ़ा ही छा पियो करे सॼे घर जो कचिरो ॿुहारे मुंहिंजे अङण में खणी आए परूं खणी वञी ॿाहिरि नाक हू ख़लीफ़ो उन ई वक़्तु वियो ॿाहिरि फ़क़ीर बीठा सॼी दौलत विरहाए वापसि अची अर्ज़ु कई थी हाणे आऊं तोखां राज़ी आहियां राज़ी आहियां उन्हनि हेॾा सभु दौरा कया दौलत लाइ न दीने मुस्तफ़ा जे लाइ ऐं उन्हनि चयो त मूंखे ॿिन्ही जहाननि जे सरदार जेका ख़िदमत सुपुर्द कई आहे उन ख़िदमत खे जेसीं जान में जान आहे तेसीं अदा कंदो रहिजे हिकिड़े मौक़े मथे एतिरी त तबियत नासाज़ थी जो उथियण विहण बि मुश्किल सवारी ते विहण मुश्किल पर चूं दावतूं ॾिनल हुयूं ख़लीफ़नि चयो वापसि हलो फरमायो न तंदुरुस्ती रब ॾींदो घर बि ॾेई सघे थो हित बि ॾींदो पर आऊं पहुचंदुसि छो त मुस्तफ़ा जा ग़ुलाम मुंहिंजो इंतज़ार पिया कनि ऐं जॾहिं ख़लीफ़नि घणो इसरार कयो त साईं न अवां तंदुरुस्त कोन्हे अवां थोरो घर में आराम करियो पाण फरमायो अञा त उठ ते सवारी ते वेही सघां थो जेकॾहिं सवारी ते वेहण जी हिमत न रही त पोइ आऊं खट ते बि खणाए ऐं अल्लाह जे हबीब जी उम्मत खे दीन पहुचाईंदुसि मलफूज़ात शरीफ में लिखियल आहे त बिल्कुलु साईं जन जो आख़िरी वक़्तु हो हवेली शरीफ में हुआ उन मौक़े मथे हिकिड़े फ़क़ीर ॿाहिरां अची ऐं इहा फरियाद कई त मुर्शिद वञो पिया आरज़ू दिलि में आहे अवां ज़िक्र ॾींदा वञो हवेली शरीफ में मौजूदु आहिनि आख़िरी वक़्तु आहे सभिनी खे परे हटाए चओ फ़क़ीर खे वठी अचो वेंदे वेंदे बि ज़िक्र ॾींदो वञा बिल्कुलु आख़िरी वक़्त में हवेली शरीफ में वेंदे वेंदे बि दीन जी ख़िदमत कंदे ऐं ज़िक्र ॾींदे विया इहो ज़िक्र हो जंहिंजे लाइ एॾियूं क़ुर्बानूं ॾेई ऐं मुस्तफ़ा जी उम्मत खे उहो ज़बरदस्त ताक़त ॾिनी आहे जो कसम रब जी दुनिया जी कंहिं बि शइ में एॾी ताक़त कोन्हे जेॾी ताक़त मुर्शिदनि जे ॾिनल पाक ज़िक्र में आहे पर उहे ताक़तूं उहे फैज़ उहे बरकतूं मिलंदा तॾहिं जॾहिं असीं कंदासीं ज़िक्र ऐं ज़िक्र थिए थो नमाज़ खां पोइ नमाज़ खां पोइ ईअं न त नमाज़ न पढ़ूं ज़िक्र करियूं न नमाज़ खां पोइ आहे या न पहिरीं पढ़ूं नमाज़ पोइ करियूं ज़िक्र त कसम रब जी अल्लाह अकबर पोइ इन ज़िक्र जी बरकत ॾिसंदा हित ऐं हुत इहो ज़िक्र माला माल करे छॾींदो इहो ज़िक्र जन कयो उन्हनि जी मिटी खे कबर बि कोन खाधो दुनिया गवाह आहे उन्हनि कबर में बि ज़िक्र पिए कयो ऐं अॼु बि पिया कनि वमा अलैना इल्लल बलाग व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन